أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ودخل معه السجن فتيان قال أحدهما إني أراني أعصر خمرا وقال الآخر إني أراني أحمل فوق رأسي خبزا تأكل الطير منه نبئنا بتأويله إنا نراك من المحسنين. قال لا يأتيكما طعام ترزقان إلا نبأتكما بتأويله قبل أن يأتيكما ذلكما مما علمني ربي إني تركت ملة قوم لا يؤمنون بالله وهم بالآخرة هم كافرون. وقال الله تعالى في مقام آخر وعنده مفاتيح الغيب لا يعلمها إلا هو ويعلم ما في البر والبحر وما تسقط من ورقة إلا يعلمها ولا حبة في ظلمات الأرض ولا رطب ولا يابس إلا في كتاب مبين. وقال الله تعالى قل لا أقول لكم عندي خزائن الله ولا أعلم الغيب ولا أقول لكم إني ملك إن أتبع إلا ما يوحى إلي. وقال الله تعالى الله يعلم ما تحمل كل أنثى وما تغيظ الأرحام وما تزداد وكل شيء عنده بمقدار. عالم الغيب والشهادة الكبير المتعال سواء منكم من أسر القول ومن جهر به ومن هو مستخف بالليل وسارب بالنهار. صدقت يا رب العالمين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال متهم. نفس الفداء لقبر أنت ساكنه فيه العفاف وفيه الجود والكرم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. أجو 11 دسمبر 2020 مشین سٹاف तालका वज़िल्ला सांगड़ बुकटन जे
हिन ॻोठ में जंहिंजो रूह रवान मुजाहिद अब्दुल अजीज बुख्ती साहब, मौलाना वली मोहम्मद हनफी साहब ऐं इनजे टीम सां गॾु जेके भी जानी ऐं माली ताउन करण वारा, मां सभिनीनि खे हदे तबरीक खिराज तहसीन पेश थो कयां जो अहिड़े थधी रात में चारी तरफ का हवाई हवा है ऐं हवा भी थधी आहे। प्रोग्राम रखी करे अवामुन नास जे ईमान के गरम करण लाए, जज्बे के जागाइण लाए वॾी मेहनत जान फिशानी सां ये प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। अल्लाह खां दुआ है त अल्लाह ताला इन्हनि मुजाहिदनि जे जानन में, मालन में, अहलो अयाल में, रिज़्क में, इक़बाल में बरकत अता फरमाए। सब चओ आमीन। अज़ीज़ान मोहतरम, बयान त ॿाहिरां आयल मेहमान कंदा। मौलाना हबीबुल्लाह शाह बुखारी खामपुर ज़िला शिकारपुर वारा, मौलाना गुलाम यासीन चन्नो सकरण वारा। ऐं वरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा पीर मुर्शिद साईं अब्दुल करीम कुरैशी देर वारन जा फरसिंदी अर्जुमंद हजरत मौलाना अब्दुल मुजीब कुरैशी साहब भी इंशाअल्लाह इन जलसे में खिताब फरमाए असांजे ईमान के ताज़गी बख्शींदा। अल्लाह ताला मुझे हाज़री तांजे हाज़री के मकबूल मंजूर फरमाए दे, आखिरत जो सरमायो बनाए। सब जो आमीन। अज़ीज़ान मोहतरम, मां जिन आयात बजिना जो सहारो वरतो इब्तिदाई आयतन जो ताल्लुक हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां ऐं सूरत यूसुफ मजा कुछ आयतूं जेके आज यादो पढ़ियूं। बुनियादी मसलो असल चीज तौहीद, कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेस ताईं हिन कलमे जे तकाज़ान ते अमल न कंदासूं तेस ताईं असांजो ईमान कामिल मुकम्मल नथो थी सघे। कलमे जूं तकाज़ाऊं घुर्जूं उहे तकाज़ाऊं ऐं घुर्जूं सिर्फ जुबानी कलमे जे पढ़ण सां पूरी कोन थी। जुबानी दा हिकड़ा हिंदू भी कलमो पढ़ंदा। मां स्कूल में पढ़ाईंदोस केतरा वाणिया बाकायदा कलमो पढ़ंदा ऐं 6 कलमा भी उन्हनि खे याद हा। कुछ सूरतूं उन्हनि खे याद हुयूं। पुछा उहे मुसलमान थी विया? कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हिकड़ा असांजा दोस्त पढ़न था, पर हिन जे बावजूद कंहिं कब्र ते वञी सजदो था कन, कंहिं जीअरे जाॾो झुकन था, कंहिं मोल जाॾो झुकन था, वणे टिण खां मुरादू पिन था। पुछा इन्हनि कलमे जी तकाज़ा पूरी कई? छा ये कलमे जे मुताबिक जिंदगी गुजारन था?
कलमे जी माना समझो, उन जो मफहूम समझो, उन जो मतलब समझो, उन जी घुर्ज समझो, उन जी जरूरत समझो, उन जी तकादा समझो, उन जी हकीकत समझो। जेस ताईं कलमे की हकीकत नथा समझो, जुबानी कलमे पढ़ण सां को फ़ाइदो कोन्हे। कलमे जी माना है ला इलाहा, ना है को भी माबूद, खुदा दस्तगीर, हाजत रवा, मुश्किल कुशा, नफे नुकसान जो मालिक, अला कुल्ल शैइन कदीर, समीउम बसीर, मुजीबुत दावात, औलाद ॾियण वारो, पुट ॾियण वारो, धीअरूं ॾियण वारो, मुश्किलातूं हल करण वारो, मुसीबतूं दूर करण वारो, परे खां ॿुधण वारो, वेझे खां ॿुधण वारो, दिल जे राज़न खे ॿुधण वारो, दिल जे राज़न खे ॼाणण वारो, हर किस्म जे मोहताजी को पाक, हर किस्म जे नुक़सान को पाक, खाइण को पाक, पीअण को पाक, निंड खां पाक, मौत खां पाक, थक खां पाक, सवा हिकिड़े अल्लाह जी। ला इलाहा इल्लल्लाह अग में नफिया, अग में इनकारा, ला इलाहा, ना है को भी माबूद, ना है को भी खुदा, ना है को भी सज्जन जो लायक, ना है को भी रुकू जो लायक, ना है को भी पुकार जो लायक। पुकार छाजे चइबो आहे? सॾ करण खे, दरख़्वास्त करण खे, दुआ घुरण खे। इहा ॻाल्हि बि सम्झो त वॾे में वॾी इबादत, बल्कि इबादत जो मग़ज़ ऐं ख़ुलासो दुआ ऐं पुकार। हिकिड़ो माण्हू नमाज़ थो पढ़े पाबंदी सां, पंचनि टाइमनि जूं नमाज़ूं जमात सां पाबंदी सां थो पढ़े, रमज़ान जो रोज़ा भी पाबंदी सां थो रखे, हर साल उम्रे ते भी वञे थो, हज भी करे थो, तहज्जुद भी पढ़े थो, क़ुरान जी तिलावत भी करे थो, ग़रीब ऐं मिस्कीन जी मदद भी करे थो, सब कुछ करे थो, तकरीर भी ॿुधे थो, वाज़ ॿुधे थो, लेकिन अल्लाह खां सवाब ॿियनि खां घुरे थो। अही अकीदो थो रखे त अल्लाह भी ॾे थो, ॿिया भी ॾियनि था, अल्लाह भी बीमारियूं ख़त्म करे थो ऐं ॿिया भी करे था सघनि, अल्लाह भी मुसीबतूं हटाए थो, ॿिया भी हटाए सघनि था, अल्लाह भी मुश्किलातूं हल करे थो ऐं ॿिया भी करे था सघनि। या अल्लाह मदद जो भी नारो लगाए थो ऐं उन सां गॾोगॾु या रसूल अल्लाह अल मदद जो नारो भी लगाए थो, उन सां गॾोगॾु या गौस आज़म पीरा पीर दस्तगीर अल मदद जो नारो लगाए थो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह नबी ऐं पीरा पीर सभु हिकु थी विया, बराबर थी विया कि न? या अल्लाह मदद जो भी नारो लगाए थो, या रसूलुल्लाह जो मदद जो भी नारो लगाए थो, या गौस आज़म पीरा पीर दस्तगीर अल मदद जो भी नारो लगाए थो, वो अल्लाह में, नबी में, पीरा पीर में कोई फर्क थियो? कोन थियो न। असां चऊं था त इहो फर्क कयो, अल्लाह रसूल बराबर नथा थी सघनि, अल्लाह अल्लाह है, रसूल रसूल आहे, पीरा पीर पीरा पीरा। अल्लाह जो पंहिंजो मक़ाम आहे, नबी जो पंहिंजो मक़ाम आहे, बुज़ुर्गनि जो पंहिंजो मक़ाम आहे।
जेकर बुजुर्ग खे रसूलुल्लाह जे मकाम कुर्सी दे आने दे वो भी काफर थी दे। जेकर रसूलुल्लाह के अल्लाह जे मकाम कुर्सी दे आने दे वो भी काफर मुशरिक। वजीर आजम जे कुर्सी दे बियो को विफाकी वजीर नथो वेही सके। सदर पाकिस्तान जे कुर्सी ते वजीर आजम नथो वेही सके। डीसी जे कुर्सी ते एसी नथो वेही सके। एसी जे कुर्सी ते मुख्तार कार नथो वेही सके। मुख्तार कार जे कुर्सी ते तपेदार नथो वेही सके। तपेदार जे कुर्सी ते तारो हो कोटार नथो वेही सके। ये आहे कौन है? सिविल सर्जन जी कुर्सी ते बियो को डॉक्टर नथो वेही सके। अरे दुनिया के अंदर जरे ये फर्क असां मलहूज रखूं था, फर्कन जो ख्याल कयो था वो अल्लाह रसूल ऐं बुजुर्ग के बारे में ये फर्क असां छो था कयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम केतिरो भी मथे हुजे अर्श मुअल्ला ते पहुता, लेकिन वो भी अल्लाह जा बाना रहा। अब्दियत का निकरी करे रुबूबियत जे मकाम कुर्सी ते कौन पहुता। बानो केतरी भी तरक्की करे बानो बानो अब्द केतरी भी तरक्की करे अब्द अब्द बानो मखलूक करे भी खालिक के दर्जे से पहुंची न थी सके। भाई खालिक के मखलूक में फर्क है कि ना? अल्लाह ताला के क्या पैदा कयो या अल्लाह ताला पान पैदा थियो? अल्लाह पैदा थियो। अल्लाह मुंड खां भी हो हाणे भी आहे, असल खां हो हाणे भी आ। जॾहिं सारी दुनिया फना थी वेंदी अल्लाह जी ज़ात वो भी बाक़ी बाक़ी बाक़ी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चवंदा आहियूं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल ते जावा चवंदा कोन चवंदा आहियूं? भाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थिया कान थिया? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में जावा कोन जावा? अब्दुल्लाह जे घर में जावा कोन जावा? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पीउ जो नालो छा? अब्दुल्ला। नबी साहब जी वालिद जो नालो छा? आमना। नबी साहब जी दादे जो नालो छा? अब्दुल मुत्तलिब। नबी साहब जी परदादे जो नालो छा? हाशिम आमिर। नबी साहब जी चाचन जो नाला केड़ा? अमीर हमजा, अबू तालिब, हजरत अब्बास। ये नबी साहब चाचा है ना? भाई नबी साहब जो सौट पे आ को ना हजरत अली केर हो? नबी साहब जो सौट हो ना? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फूफियूं हुयूं कोन हुयूं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थियरूं हो कोन हुयूं? नबी साहब जो न्याणा हो कोन? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौरा हो कोन? अबू बकर केरा? नबी साहब जो सौरो। उमर केरा? नबी साहब जो सौरो है कोन है? उस्मान केरा? नबी साहब जो न्याणो। अली केरा? नबी साहब जो न्याणो। हसन हुसैन केरन? नबी साहब ने दोता जेको जाओ पैदा थियो वो मखलूक में दाखिला वो अब्द केतरी भी तरक्की करे अब्द 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 महबूब के मकाम ते पहुंची न थो सके। मखलूक केतरी भी तरक्की करे खालिक के मकाम ते पहुंची न थी सके। जे जे मथा मौत अचे जेको पैदा थे वो रब न थो थी सके। कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। सारी दुनिया फना थी वेंदी, सारी मखलूक फना थी वेंदी, इंसान सब मरी पवंदा, जिन्न सब मरी पवंदा, फरिश्ता सभई मरी पवंदा। हज़रत हत्ता कि जिब्राईल अलैहिस्सलाम जे मथा भी मौत ईंदो, इसराफील अलैहिस्सलाम जे मथा भी मौत ईंदो, मीकाईल अलैहिस्सलाम जे मथा भी मौत ईंदो, इस्राईल अलैहिस्सलाम जे मथा भी मौत ईंदो। वो इस्राईल जेको असांजा रूह साह कब्ज़ थो करे कढे थो उहो भी मौत खां बची न सघे।
जे मथा मौत अचे वो रब नथो थी सके। मतलब पीरा पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जावा कोन जावा जावा ना मौत ते आयो कोन आयो या जीलान कलंदर साईं जावा कोन जावा फौत थी गया कोन थी गया शाह अब्दुल लतीफ भिटाई जावा कोन जावा फौत थी गया कि ना दादा गंजबस बहाउल ज़करिया रहमतुल्लाह अलैह या जेके बुजुर्ग गुज़रियान माता का पूछा थो उही जावा कोन जावा फौत थिया कोन थिया जंहिंजी विलादत थे जंहिंजे मथां मौत अचे उहो रब नथो ला इलाहा इल्लल्लाह ना को भी माबूद ना को भी इबादत जो लायक इल्लल्लाह सवाए अल्लाह जे ना को भी हर जाए ते मौजूद सवाए अल्लाह जे हर जाए ते मौजूद केरा जो अल्लाह ही मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर इल्ला हुवा मअहुम ऐनमा कानू। टे जना वेठा मख्फी तरीके से लिखी करे वेठा खुसूसी मीटिंग उठा पिया बंद कमरे में इन हाउस टे जना वेठा बंद कमरे के अंदर चौथो केर भी कोने परमात्मा के बुधाया कुरान जो रोशनी में अल्लाह तो फरमाए चौथो मा अल्लाह ते मौजूद मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम। इमरान के भी खबर कान थी पे सदरे पाकिस्तान के भी खबर कान थी पे घर वारन के भी खबर कान थी पे दोस्तों के भी खबर कान थी पे केड़ा मंसूबा ठान था पिया केड़ा मशवरा करे रहा पर अल्लाह तो फरमाए मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम। पेजरा लिखी करे वेठान मख्फी तरीके से वेठान इन हाउस वेठान उन जो चौथो अल्लाह ते मौजूद आ बुथे भी थोड़ी से भी थोड़ी अल्लाह मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम। जेकर पंज ॼणा वेठान तो उन जो छो अल्लाह मौजूद वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर इल्ला हुवा मअहुम ऐनमा कानू। छन का वधीक या छन का घट छोरा या घना जेतरा भी वजन अल्लाह उन्हनि सां गॾु आहे ॾिसे भी थो ऐं ॿुधे भी थो अल्लाह का सा लिखी सघंदा हर जाए ते मौजूद अल्लाह ही बीका बेड़ी शख्सियत काने का बीका बेड़ी हस्ती काने का जेका हर जाए ते मौजूद हुजे तव्हां कॾहिं ॿुधो आहे त अल्लाह ताला सुभाणे पाकिस्तान जे दौरे ते ईंदो अल्लाह ताला सुभाणे सागर जे दौरे ते ईंदो कॾहिं ॿुधो अथव अल्लाह ताला सुभाणे मक्के में अची लहंदो मदीने जो दौरो कंदो अमेरिका जो दौरो कंदो कॾहिं ॿुधो अथव यार ॻाल्हाए तो सही कॾहिं ॿुधो अथव लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में तव्हां ॿुधो भी हूंदो कुरान भी तव्हां पढ़ियो हूंदो हदीसूं पढ़ी हूंदियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में त मदीने में आहे कोन
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में त मदीने में ना है, मदीने में त मक्के में ना है। तव्हां कुरान पाक खोले ॾिसो, हिकिड़ियूं सूरतूं मक्कियन ऐं हिकिड़ियूं सूरतूं मदनियन। हिन जी माना छा आहे? इहा ॻाल्हि बि सम्झो। मक्की सूरतुनि जो मतिलबु आहे जेके सूरतूं हिजरत खां अॻु में लथियूं उहे मक्कियन, ऐं जेके सूरतूं हिजरत खां पोइ लथियूं उहे मदनी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में अर्श मुअल्ला ते कोनन, अर्श मुअल्ला ते मक्के में ना है। जेकर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर चाह ते हुजन हा वो अल्लाह ताला पाजे महबूब के मेराज छुदरा। भाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर चाह ते हुजन हा वो अल्लाह ताला मेराज छुदरायो, मेराज तरे करायो। तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में हा, अर्श मुअल्ला ते कोन हा, मक्के में हा। बैतुल मुक़द्दस में कौन है? बैतुल मुक़द्दस में तो पहले आसमान दे कौनन, पहले आसमान देन तो बे आसमान दे कौनन, बे आसमान देन तो टे आसमान दे कौनन, टे आसमान देन तो चौथे आसमान दे कौनन, चौथे आसमान देन तो पंजे आसमान दे कौनन, पंजे आसमान देन तो छह आसमान दे कौनन, छह आसमान देन तो सत्ते आसमान दे कौनन, सत्ते आसमान देन तो अर्श दे कौनन, अर्श दे आइन तो मक्के में कौनन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा मजो था इमाम कायनात जो वडो मकाम वडो शान अल्लाह के बाद इमाम कायनात जो शान मकाम। लेकिन सब कुछ हुजण के बावजूद, एतरे मकाम के बावजूद, एतरे शान के बावजूद जो रातों रात के थोड़े हिस्से में अर्श मुअल्ला ते पहुंचा। लेकिन वो भी अब्द रहा, बानो रहा, अब्दियत का निकरी करे खालिक के मकाम में दर्जे देखो। मप्पा जे तरफ कौन तो जवाब अल्लाह जो कुरान आवाज हो रही दो। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला, लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौला लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। पाक अल्लाह, सुभान पाक अल्लाह अल्लज़ी अस्रा बिअब्दी, जैसे शेर करायो पांजे बाने मोहम्मद के सबको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहादीस तय्यबा में छोटे अल्लाह ताला पूछो मुझा महबूब मां तो के कुरान में मेराज से जे वाक़े में छा सा खिताब कया, तुझो तस्करो भी नबी ही सा कया, भी रसूल ही सा कया, भी मुहम्मदिन कया। अहादीस में थोचे पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ था कर मौला मां ये गाल पिसंद थो कया तमो जो तस्करो मेराज सैर जे वाक़े में अब्दी ही सा कयो है। पाक अल्लाह जे पाजे बाने के सैर करायो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा हिकिड़े बाने जो सब खां वॾो कमाल, सब खां वॾो शान, सब खां वॾो मकाम ही हुआ जो अल्लाह पाण कंहिंखे पंहिंजो बानो चए। मां चवां फिलानो अल्लाह जो सच्चो बानो आ, तू चवे फिलानो अल्लाह जो सच्चो बानो आ, मौलवी चवे, पीर चवे, फकीर चवे, मुज्तहिद चवे। लेकिन इमाम कायनात जी शान का कुर्बान वञा, इमाम कायनात के अल्लाह जी ज़ात पाण कुरान मुक़द्दस के अंदर अब्द चयो। हिकड़े इंसान जो हिकड़े मखलूक जो सब का वडो मकाम शान इहो आ जो अल्लाह खालिकुल कुवा खालिकुस समावाति वल अर्ज़ कंहिंखे पाण पंहिंजो अब्द चवे कोठे, हिन खां वधी ॿियो कोई शान थी सघे? हर जाइ ते मौजूद केरु?
जो अल्लाह है जे करे इमाम कायनात के हर जाइ ते मौजूद समझंदा सो तो मेराज जो इनकार थी बोलो ये गाल समझी वठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर जाइ ते मौजूद समझंदा सो तो मेराज जो इनकार थी बोलो ऐ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आलिमुल गैब मनीदा सो तो वही जो इनकार थी बोलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आलिमुल गैब मनीदा सो वही जो इनकार थी बंदो आने गाल के समझो हिकड़ो आहे आलिमुल गैब ऐं ॿियो आहे गैब जूं ख़बरूं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे इतला सां ॿुधाइण वारो नबी आलिमुल गैब कोन हा बल्कि नबियन जे मथां अल्लाह वही मोकिलींदो हो अल्लाह जा रसूल ऐं नबी ऐं असांजो महबूब अल्लाह जे वही जे रोशनी में गैब जूं ख़बरूं ॿुधाइनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो कुरान में तफ़सील सां लिखियल आहे कोन्हे ये जेके आयतूं मां पढ़ियूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे जेल जे बारे में आयतूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जेल में चोरी करे कोन विया माज़अल्लाह धाड़ो हणी करे कोन विया माज़अल्लाह छेड़ो करे जेल में कोन विया को गलत कम करे जेल में कोन विया बल्कि गुनाह खां बचण लाइ औरतुनि जे मकरू फिरेब खां उन जे यार खां बचण लाइ पाण अल्लाह जे हुज़ूर दुआ था कनि या अल्लाह मूंखे जेल मोकिल इहो बहितर आहे मुंहिंजे लाइ मां हिननि औरतुनि जे मकरू फिरेब में हिन जे यार में फासी पाण दुआ था घुरनि ऐं अल्लाह जो नबी दुआ घुरे क़बूल न थिए ऐं इहा दुआ बि क़ुरान मुक़द्दस जे अंदरि अल्लाह ताला लिखी छॾी रब्बि सिज्नु अहब्बु इलैया क़ाल रब्बि सिज्नु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि व इल्ला तस्रिफ अन्नी कैदहुन अस्बु इलैहिन व अकुम मिनल जाहिलीन फस्तजाब लहु रब्बुहु फसरफ अन्हु कैदहुन इन्नहु हुवस समीउल अलीम मुझा रब्बा मुझे लाइ जेल बेहतरा रब्बि सिज्नु अहब्बु इलैया मिम्मा